अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 31 जुलाई 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक शिदत इख्तियार करे वई। हैदराबाद में एहतजाजी कैंप ते एहतजाज जारी। वैड सिंधी कांग्रेस पारां बि तहरीक जी हिमायत जो ऐलान। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक जी हिमायत में ख़ैरपुर, इस्लामकोट ऐं नवाबशाह में मुज़ाहिरा। सिंध जे क़ौमपरस्तनि वफ़ाक़ी घरू वज़ीर जो नवनि सूबनि जी हिमायत वारो बयानु रद्द करे छॾियो। SUP जो सियासी क़ैदियुनि जी आज़ादी लाइ 5 अगस्त ते एहतजाज जो ऐलान। क़ौमी अवामी तहरीक जा पाणी जी खोड़ ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। जसकम जा जलालपुर केनाल ख़िलाफ़ बि एहतजाजी मुज़ाहिरा। आज़ाद कश्मीर में छिकताण बरक़रार। मुज़ाहिरीन ऐं सिक्योरिटी एहलकारनि में चकरियूं। प्रिया एक्शन कमेटी पारां आचर ते वज़ीर ला हाउस अॻियां एहतजाज जो सॾु। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी आहे। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी आफ़ीस ॿाहिरां क़ाइमु कयल एहतजाजी कैंप ते नौजवाननि एहतजाज जारी रखियो। एहतजाजी कैंप ते नाम्यारनि राॻियुनि सैफ़ समेजे ऐं मांझी फ़क़ीर पहुची यकजहती जो इज़हार कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान पिणु शरीक थिया। सैफ़ समेजे ऐं मांझी फ़क़ीर इनक़लाबी शाइरी ॿुधाए एहतजाजी कैंप ते शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो, जॾहिं त कम्युनिस्ट पार्टीअ जो अॻवान इमदाद काज़ी पिणु शरीक थियो। इमदाद काज़ीअ ख़िताब कंदे चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुक्मरान वॾेरनि जी मिली भगत सां मेरिट खे लताड़े लखियूं रुपया वठी सिंध ते जाहिल ऑफिसर थोपे रही आहे, जेके सिंध जे मासूम अवाम खां किरोड़ें रुपया लुटे पंहिंजे आकान ऐं पंहिंजूं मिल्कियतूं वधाईंदा, तालीम वांगुरु ॿियनि इदारनि जो बि ॿेड़ो ॿोड़ींदा। सिंध सभा मरकज़ी ऑर्गेनाइज़र शबीर सिंधी पिणु शरीक थियो। उन मौक़े ते हुन ख़िताब कंदे चयो त सिंध जे हज़ारे महिनती ऐं बासलाहियत नौजवाननि जो मुस्तक़बिल शफ़ाफ़ मेरिट सां जुड़ियल आहे, पर अफ़सोस जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते केतिरनि ई सालनि खां मेरिट जी लताड़ जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। ताज़ो जारी थियल लिखत वारे इम्तिहान जे नतीजनि खां पोइ बि केतिरा ई उमेदवार पाण सां नाइंसाफ़ी थियण जो अहसासु ज़ाहिर करे रहिया आहिनि ऐं मुतालबो करे रहिया आहिनि त नतीजनि जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। उन्हनि मुतालबनि लाइ गुज़िरियल ॾींहंनि खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी आफ़ीस सां नौजवान एहतजाज करे रहिया आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे एडवोकेट हुमा अब्बासी ऐं गनी अमान चयो त एडवोकेट हुमा अब्बासी मुंहिंजो नालो आहे। मां हिन रियासत जो पाण खे शहरी त नया चवंदी, मां हिन रियासत में पाण खे हिन रियासत जो कैदी चवंदी आहे। असां शहरी जी हैसियत में रहिया ई न आहियूं, छो त हिते असां ॻाल्हायूं था त बि खंबिया वञूं था, असां लिखूं था त बि खंबिया वञूं था, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारियूं था त बि खंबिया था वञूं। कहिड़ी सूरत आहे? शायदि इहो बि वक़्तु ईंदो त असांखे साह खणण लाइ बि मारणो पवंदो, जीअं कश्मीर में थिए पियो, पंहिंजा हक़ घुरनि था ई मारिया वञनि था। असां सां बि इहा ई सूरत आहे। इहे असां नौजवाननि मां एॾो बेज़ार थी चुका आहिनि जो नेट बंदि करणु, लाइट बंदि करणु, रस्ता रोक करणु ऐं असांजे मुस्तक़बिल सां खेॾणु हिननि जी हिकिड़ी शइ थी चुकी आहे। इहे असांजे मुस्तक़बिल सां खेॾणु चाहिनि था। असांजा छोकिरा छोकिरियूं शागिर्द सालनि ताईं पढ़नि था, CSS लाइ पढ़ंदा, CCE लाइ पढ़ंदा, जनरल कमीशन्स लाइ पढ़ंदा, छा न आहिनि कंदा। पंहिंजी जवानी जा साल विञाए छॾींदा आहिनि, पंहिंजी जवानी जी ख़ुशियूं विञाए छॾींदा आहिनि, सिर्फ़ु इन लाइ त के वॾेरे जो, के कामोरे जो, के बासर, के दलाल जो को वांठो ईंदो जेको नौकरियूं पेसनि ते वठी अची हलियो वेंदो। कुकड़ ई तक पास थिया हुया CCE में, कुकड़ ई पास थिया हुया CCE में, पर असांजा छोकिरा फेल थिया, जेके साल जेके
आहिनि तयारियूं कंदा आहिनि। इहा तव्हांजी औकात आहे, तव्हां असांखे त ॿुधायो त छा थींदो आहे। तव्हां पाण ॼट आहियो, तव्हां पाण पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां मां केतिरा जेके इंटर पास बि न हूंदा। ही जेके चङा मुड़ुस सो कॉल्ड ऑफिस खोलियो वेठा आहिनि जेके असां साम्हूं, हिन मां घणा आहिनि जेके इंटर पास बि कोन हूंदा। हाणे अहिड़े ॼटनि सां असां मुंहुं ॾियूं, अहिड़े ॼटनि खां असां सवाल कयूं, तव्हांजी बाबा इहा औकात ई कोन्हे जो तव्हां असांजे साम्हूं बि ॻाल्हाए बि सघो। ही असांजा सभु पढ़िया लिखियल ॼट तव्हां आहियो। इन्हनि खे शेम जो आवाज़ होत ताईं वञणु घुरिजे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते शेम, सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते शेम 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 शेम। सिर्फ़ इन लाइ नाहे त तव्हां जेको आहे नौकरियूं खपायो था, शेम इन लाइ आहे, लानत तव्हां ते इन लाइ आहे। शेम का बि भलो लफ़्ज़ हिननि ते लानतूं वञणु घुरिजनि। उहो इन लाइ त ही असांजे शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां खेॾनि था। असांजे केतिरा शागिर्द आहिनि जेके सिर्फ़ पढ़ाई मां नाकाम थी, छो त असांजी सोसाइटी असांखे न आहे सम्झंदी। सिधी सी ॻाल्हि आहे, हू बसि इहा ॾिसंदी आहे तव्हां फेल थिया आहियो या पास थिया आहियो। उहे न आहे ॾिसंदा त हिते हिकिड़ा रेज़र वेठल आहिनि, हिकिड़े दलाल वेठल आहिनि, हिकिड़ा चोर वेठल आहिनि जेके असांजे मुस्तक़बिल खे खपाइनि था। असांजा माउ पीउ, असांजी सोसाइटी, असांजो मुआशरो हिन मां कंहिं शइ खे न आहे सम्झंदो। उहो बसि इहो ॾिसंदो आहे त छोकिरे कमीशन पास कई या न कई, न कई उन जो ज़िम्मेवार हिननि खां सवाल न कंदा, हिननि खां न पुछो वेंदो। पुछो वेंदो असांजे शागिर्द खां, असांजी शागिर्दनि खां त तव्हां जेको आहे फेल छो थियो, तव्हां हिननि खे कीचीअ मां हथु छो नथा विझो। जंतर मंतर इनिशिएटिव इन ते थी थिए, हिकिड़ो पेपर लीक थो थिए, हिते असांजा बी ग्रेड बि खपजंदा आहिनि। ए ग्रेड A1 ग्रेड त छा, हिते असांजा बी ग्रेड बि खपाया वेंदा आहिनि। तव्हां कीअं था सोचो त हेड़े रेज़रनि जे विच में वेही करे, हेड़े दलालनि जे विच में वेही करे असां कीअं चुप करे वेंदासीं। अगरि इंडिया जा शागिर्द पी सघनि था त असां बि पी सघूं था। इवन असांजो जेको शागिर्द हो ज्यादा जिदोजहद करे थो, ज्यादा लोड़े थो, हुननि जी पहुच कम अज़ कम हुननि खे सिटियूं गोलियूं त कोन थी हणे न। असांजा छोकिरा खॼी वेंदा। असांजो शुक्र आहे जो माई हुजण जी कुझु बचत आहे, न त मां बि तव्हांखे शायदि हिते कोन लफा। इहा हिन बेकार रियासत में वरी बि औरत हुजण जो कुझु न कुझु मूंखे फ़ाइदो पइजी चुको आहे। पर असांजे शागिर्द काथे वञनि, असां पंहिंजो सवाल बि न कयूं, हक़ बि तव्हां खां न घुरूं, तव्हां खां नौकरियूं बि न घुरायूं, कमीशन असां ॾियूं, फीसूं असां भरियूं, टाइम असां लॻायूं, ऐं जवाब में तव्हां छा ॾींदो त हिकिड़ो कुकड़ ई पास थियो आहे। गनीमान इंडियन नेशनल स्कूल फेडरेशन जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र, मरकज़ी सदर, अॼु दोस्तनि तरफ़ां इहा जेका एहतिजाजी कैंप आहे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन यानी पाकिस्तान पीपल्स सर्विस कमीशन, सो उनजे ख़िलाफ़ इहे दोस्त समूरा वेठा आहिनि। हिकु त जश्न लहणनि हिन घुट ऐं घूसट वारे माहौल में अहिड़ी तहरीक, अहिड़ो तहरुक ऐं अहिड़े करप्ट इदारनि खे ललकारण इहा वॾी ॻाल्हि आहे। वॾो मां सम्झां थो त इहो इनकलाबी को क़दम आहे। उन विच में असां मुतक़िर में बि ॻाल्हि कई, तनक़ीद वारो मामिलो बि हो, इस्लाही मामिलो बि हो, त हिकिड़ा उहे माण्हू आहिनि, हिकिड़ा उहे ब्यूरोक्रेट्स आहिनि जेकी हिननि नवाज़िया आहिनि, जेकी हिननि जे सिस्टम जो हिसो आहे। हाणे हिननि जे लाइ तकलीफ़ वारी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके नौजवान वेठा आहिनि उहे हिननि जो हिसो न आहे, ऐं इहो वॾे में वॾो सबबु आहे त हीअ नौजवान हिननि जे सिस्टम जो हिसो न आहे, उन करप्ट सिस्टम जो हिसो न आहे, तॾहिं हू फुटपाथ ते वेठा आहिनि, न त हींअर सीटुनि ते वेठा हुजनि। सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी सारंग महर सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटीअ पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन हैदराबाद ऑफिस आॾो हयल एहतिजाजी कैंप में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध सागर लायर्स फोरम जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र काज़म अब्बास अब्बासी, सिंध सागर पार्टी ज़िले हैदराबाद जे अॻुवाण नवाज़ निज़ामाणी, दादू ज़िले जे अॻुवाण फ़क़ीर सिकंदर खोसे ऐं सागर औरत तनज़ीम ज़िले जामशोरे जी अॻुवाण कामरेड मुर्क हिसबाणी पिणु शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी सारंग महर ख़िताब कंदे चयो त मेरठ जी लताड़ न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी तोहिन ऐं तज़लील आहे, पर हुकूमती नाअहली ऐं रियासती नाकामी आहे। असां जिन मसइलनि जो हल सिर्फ़ु चहिरनि जी तब्दीली न, पर सियासी निज़ाम जो बदिला ऐं पोहरियत दोस्त रियासती जोड़जक आहे। जॾहिं त वफ़द में पार्टीअ जो मरकज़ी अॻुवाण
नदीम कलहड़ो, मोहम्मद सादिक, नायला हिसबाणी, अयूब इनकलाबी जुणेजो ऐं इमरान खोसो भी शामिल हुआ। उन मौक़े ते अयूब इनकलाबी ऐं इमरान खोसे क़ौमी गीत पेश कया। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरठ जी लताड़ ख़िलाफ़ हलंदड़ एहतजाजी तहरीक जी हिमायत में मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरठ जी लताड़ ख़िलाफ़ हलंदड़ एहतजाजी तहरीक जी वर्ड सिंधी कांग्रेस पारां पिणु हिमायत कई वई आहे। पुरअमन एहतजाज कंदड़ शागिर्दनि सां यकजहती जो इज़हार कंदे वर्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त शागिर्दनि CCE जे इम्तिहान में मुबैना करप्शन, अकरबा परवरी ऐं बेज़ाब्तियनि बाबति संजीदा ख़दशा साम्हूं आंदा आहिनि। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त मौजूदा CCE वारे इम्तिहान खे कालदम करार ॾेई शफ़ाफ़ नमूने इम्तिहान ॿीहर वरितो वञे। सरकारी भर्तियूं सिर्फ़ मेरिट जे बुनियाद ते कयूं वञनि। बयान में चयो वियो आहे त एहतजाज मुकमिल तौरु पुरअमन हुजण बावजूदि सिंध हुकूमत शागिर्दनि जे जाइज़ ख़दशनि खे संजीदगी सां न वरितो आहे, जंहिं सबबु रियासती इदारनि ते अवामी एतमाद वधीक मुतासिर थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। वाइड सिंधी कांग्रेस जो चवणु आहे त सरकारी रोज़गार ताईं शफ़ाफ़, मुनसिफ़ाणी ऐं मेरिट ते ॿधल रसाई सुठी हुकुमरानी जो बुनियादी उसूल आहे। सालनि जी महिनत सां तालीम हासिल कंदड़ नौजवाननि खे सिफ़ारिश या सियासी असर रसूख़ बदिरां पंहिंजी क़ाबिलियत जे बुनियाद ते बराबरि जा मौक़ा मिलणु घुरिजनि। वाइड सिंधी कांग्रेस सिंध हुकूमत ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां मुतालबो कयो आहे त CCE 2024 बाबति लॻायल इल्ज़ामनि जी आज़ाद ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे। भर्तियुनि जे अमल खे करप्शन, सियासी मुदाख़लत ऐं अकरबा परवरी खां पाक बणायो वञे। सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटीअ जे नुमाइंदनि सां फौरी तौरु ॻाल्हियुनि जो आगाज़ कयो वञे। शागिर्दनि जे पुरअमन एहतजाज ऐं इज़हार राय जी आज़ादी जे आइनी हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। मुस्तक़बिल जे सभिनी इम्तिहाननि ऐं भर्तियुनि में शफ़ाफ़ियत, एहतिसाब ऐं मेरिट खे यक़ीनी बणाइण लाइ ज़रूरी सुधारा आंदा वञनि। बयान में क़ौमी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, सिविल सोसाइटी, क़ानून लागू कंदड़ इदारनि ऐं आलमी बिरादरी ते पिणु ज़ोर ॾिनो वियो आहे त सूरतहाल ते वेझी नज़र रखनि ऐं शागिर्दनि जे इंसाफ़ ऐं इदारती शफ़ाफ़ियत बाबति जाइज़ मुतालबनि जी हिमायत कनि। वाइड सिंधी कांग्रेस चयो आहे त अहिड़ो समाज तरक़ी नथो करे सघे जिते नौजवाननि जे मुस्तक़बिल खे करप्शन जे वर चाढ़ियो वञे। तनज़ीम पंहिंजे बयान जी पुॼाणी में चयो त सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी जी हिमायत करियूं था। मेरिट, शफ़ाफ़ियत ऐं एहतिसाब लाइ जदोजहद कंदड़ सभिनी शागिर्दनि सां गॾु बीठल आहियूं। सॼी सिंध में इंसाफ़, सुठी हुक्मरानी ऐं क़ानून जी बालादस्ती जी ख़्वाहिश जी नुमाइंदगी करियूं था। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ हलंदड़ एहतजाजी तहरीक जे सिलसिले में नवाबशाह में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं शागिर्दनि पारां HM ख़्वाजा लाइब्रेरी खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट खे यक़ीनी बणाईंदे 2024 वारे इम्तिहान जे नतीजनि खे रद्द करे हिकु शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। करप्शन में मुलविस ऑफिसरनि खे इंक्वायरी जे दायरे में आंदो वञे। हुननि जो वधीक चवणु हुयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में सलेबस खां ॿाहिरां सवाल पुछा था वञनि, जंहिं करे हिन इदारे में मुस्तक़िल तब्दीली जी ज़रूरत आहे। रैली जी अॻुवाणी इंज़माम ख़ासखेली, अब्दुल मजीद मुग़ैरी, सईद जोखियो, सलमान कीरियो, अफ़ज़ल ख़ासखेली, असद अली, सलमान कीरियो, बिलाल मंगी, इसरार लुंड, लाल ॾीनू, अली रज़ा चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। इस्लाम कोर्ट में पिणु हिमायत में मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सरमाएदार, पैसे ऐं दौलत वारो माण्हू पंहिंजे नाहिल नौजवाननि खे बि सेलेक्ट कराए वञे थो। मिसकिन पोहरितनि जा ॿार सेलेक्ट नथा थियनि। असीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नौजवाननि सां नाइंसाफ़ियनि खे रद्द करियूं था। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी बहाली लाइ हैदराबाद में एहतजाज ते वेठल शागिर्दनि सां यकजहती तौरु डिस्ट्रिक्ट बार खैरपुर ॿाहिरां सैयद जाफ़र अली शाह
एडवोकेट मोहम्मद जुमन सहतो, एडवोकेट गज़नफर अब्बास जतोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जलालपुर कैनाल ख़िलाफ़ जसकम पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। जसकम पारां एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। पंजाब तरफ़ां सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो हणी जलालपुर कैनाल ठाहे पाणी छोड़ करणु, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां प्रिया कुमारी, उजाला सोलंकी समेत ॿारनि जे अॻवा वारनि वाक़िअनि, बदअमनी ऐं लाक़ानूनियत ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। दादू में एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी निज़ाम उन्नड़, न्याज़ चन्ना, इक़बाल देशी, वहीद लगारी, डॉक्टर सरवर मलिक, ज़ुल्फ़कार अबड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जसकम मर्कज़ जे सॾ ते सिंध जे ॿिनि शहरनि जियां दौड़ में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी रहीम सिंधी, अयाज़ लगारी, महबूब ख़ास खेली, फ़िरोज़ लगारी, शफ़ीक़ शाह ऐं ॿियनि कई। जसकम पारां हालाणी में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मक़सूद सहतो, जमील सिंधी, आशिक़ चांग, रहमान सहतो, उमेर नागवर ऐं ॿिया करे रहिया हुआ। बांधी में पिणु जलालपुर कैनाल, मनशात ऐं मासूम ॿारनि जे अॻवा वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ जसकम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी महबूब पिञारो, आसिफ़ जमाली, ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते जलालपुर कैनाल फ़ौरी तौरु बंदि करणु ऐं मासूम नियाणियुनि जी बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो वियो। मटियारी में पिणु जलालपुर कैनाल ऐं प्रिया कुमारी जे अॻवा वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ज़ुल्फ़कार ॾेथो, शहज़ाद सिंधी, मज़हर उन्नड़, इक़बाल ॾेथो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन पारां फ़ौरी तौरु प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं जलालपुर कैनाल खे बंदि कराइण लाइ क़दम खणण जो मुतालबो पिणु कयो वियो। सिंध जे क़ौमपरस्त अॻवाननि वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वीअ जे नवनि सूबनि जी हिमायत वारे बयान खे रद्द करे छॾियो आहे। मोहसिन नक़वी पंहिंजे बयान में चयो आहे त निज़ाम नाकाम थी चुको आहे, नवां सूबा ठाहिणा पवंदा। नवां सूबा ज़रूरत बणिजी चुका आहिनि। नवनि सूबनि खां सवाइ मुल्क न हली सघंदो। जेकॾहिं पाकिस्तान जो मौजूदा निज़ाम नथो हले त हिकु अहिड़ी शइ जंहिंखे 70 सालनि खां ॻोल्हियो पियो वञे, सम्झणो पवंदो त जेकॾहिं का शइ 70 सालनि खां नथी हली सघे त उन जे पोयां को न को बुनियादी सबबु मौजूदु आहे। क़ौमपरस्त अॻवाननि रद्द अमल ॾींदे नवनि सूबनि वारे मुतालबे खे रद्द करे छॾियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मंगसी वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वीअ जे नवनि इंतिज़ामी यूनिटनि ऐं नवनि सूबनि बाबति बयान ते सख़्तु रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पाकिस्तान जी मौजूदा सियासी, मुआशी ऐं इंतिज़ामी बुहरान जो हल तारीख़ी क़ौमी वतननि खे विरहाइण में न, पर वफ़ाक़ी आइन जे रूह मूजिबि हलाइण में आहे। हुन चयो त पाकिस्तान मुख़्तलिफ़ क़ौमनि जे तारीख़ी मादरी वतननि ते मुश्तमिल हिकु फेडरेशन आहे, जंहिंमें सिंध, बलूचिस्तान, पंजाब, पख्तूनख्वा ऐं ॿियनि क़ौमी वहदतनि जी पंहिंजी तारीख़, ॿोली, सक़ाफ़त, जाग्राफ़ी ऐं क़ौमी सुञाणप आहे। तंहिं करे वफ़ाक़ जी मज़बूती उन्हनि क़ौमी वहदतनि जी बराबरी, आइनी हक़नि ऐं हक़ीक़ी ख़ुदि मुख़्तियारी जे तहफ़ुज़ में आहे। डॉक्टर कादर मक्सी जो वधीक चवणु हो त सिंध हिकु तारीख़ी क़ौमी वतन आहे, जंहिंजी वहदत ते कंहिं बि क़िस्म जी हथ चुरांद सिंध जे क़ौमी वजूद ते हमिलो सम्झी वेंदी। हुन चयो त इंतिज़ामी नाकामियुनि, बदउनवानी ऐं ख़राब हुक्मरानी जे ज़िम्मेवार मुल्क मथां थाफियल करप्ट हुक्मरान आहिनि। मुल्क जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं इस्तेहकाम जो रस्तो नवां सूबा ठाहिण में न, पर सूबनि खे संदनि आइनी हक़, हक़ीक़ी ख़ुदि मुख़्तियारी, वसीलनि ते मुकमिल इख़्तियार, करप्शन जे ख़ात्मे, शफ़ाफ़ हुक्मरानी ऐं ख़ासि तौरु नंढनि सूबनि मां अहसास महरूमी ख़तमु करण में आहे। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मीरपुर ख़ासि वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वीअ जे नवनि सूबनि जे हवाले सां ॾिनल ग़ैर ज़िम्मेवाराणे बयान जी सख़्तु मज़म्मत कई वई। जारी कयल बयान में डिस्ट्रिक्ट बार पारां चयो वियो आहे त असां सम्झूं था त अहिड़ा बयान क़ौमी इतिहाद खे नुक़सानु पहुचाईंदा। सिंध जे आइनी, तारीख़ी ऐं जाग्राफ़ी हैसियत सां कंहिं बि क़िस्म जो समझोतो नाक़ाबिले क़बूल आहे।
न्यू जलालपुर केनाल न्याणियुनि जे क़त्ल कारोकारी सिंधु दरिया ते धाड़े प्रिया कुमारी उजाला परवीन सोलंकी समेत ॿारनि जे अगवा वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी आहे। क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो काल्ह बि जारी रखियो वियो, जॾहिं त अॼु सिंधियाणी तहरीक क़ौमी अवामी तहरीक पारां हैदराबाद में रैली कढी वेंदी। जलालपुर केनाल सिंध में पाणी जी खोट आहे। सिंधु दरिया ते धाड़े ज़ुल्फ़िकाराबाद ऐं ॿियनि मनसूबनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते तंगवाणी में रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक ज़िले कंदकोट कश्मीर जे सदर सजाद बिरोही, सचल मलिक, सरवर गाजाणी, सरवर जाफ़री, शौकत निंदाणी ऐं ॿियनि कई। कोट ग़ुलाम मोहम्मद में पिणु सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर कामरेड किरड़ रेबारी, क़ौमी अवामी तहरीक ज़िले मीरपुर ख़ास जे सदर मक़सूद अहमद भुरगड़ी, कामरेड राज़ो मल, शाबान लगारी, कमू कोल्ही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में भट्टी होटल खां प्रेस क्लब कोट ग़ुलाम मोहम्मद ताईं पिणु रैली कढी वई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंध जे वसीलनि पाणी तां हथ खणी वई आहे। न्यू जलालपुर केनाल खे वहाइण गैर आइनी आहे। सिंधु दरिया ते केनाल ठाहिणु मुल्क जी बका ख़िलाफ़ साज़िश आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह चयो आहे त मुल्क जूं मुआशी तोड़े सियासी हालतूं ॻणती वारियूं आहिनि। मुल्क जे हुक्मरान जे पॉलिसियुनि जे करे कश्मीरी बि हाणे मुज़ाहिरा पिया कनि। उन्हनि जे क़त्लेआम ते अफ़सोस कजे थो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैद ज़ैन शाह चयो त सिंध में हलंदड़ मेरठ जी लताड़ ख़िलाफ़ एहतिजाज जी भरपूर हिमायत करियूं था। कराची यूनिवर्सिटी में जमियत जो सिंधी शागिर्दनि ते हमिलो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सैद ज़ैन शाह चयो त असां MQM पाकिस्तान जी क़यादत खे बि चिताव ॾियूं था त सिंध जी वहदत ते को वार बर्दाश्त न कंदासीं। बहितर आहे त सिंध जी तरक़ी में पंहिंजो हिसो ॻंढियो, नफ़रत जी सियासत खां पासो करियो। सिंध में पाणी जी अॻुवाट ई खोट आहे। मथां वरी बिलावल ज़रदारी इंडस रिवर बेसिन ते डैम ठाहिण जो राज़पो ज़ाहिर कयो आहे, जेका सिंध सां ऐं सिंधी माण्हुनि सां तारीख़ी ज़्यादती आहे। सैद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त सिंध जे डेल्टा अॻु में सुकड़जी वियो आहे। लखे माण्हू लॾपलाण करे विया आहिनि। ज़मीनी पाणी ख़राबु थियो आहे, जंहिंजे करे चमड़े जूं बीमारियूं, गुर्दनि, कारी कामण जहिड़नि मर्ज़नि में इज़ाफ़ो थियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे पाणी जे आइनी हक़ खे कॾहिं बि न छॾींदी। सैद ज़ैन शाह पारां 5 अगस्त ते सियासी क़ैदियुनि जी आज़ादी लाइ एहतिजाज जो ऐलान कयो, जॾहिं त 27 सेप्टेम्बर ते सिंध यूनाइटेड पार्टी पारां सॼी सिंध में आलमी नदियुनि जो ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। सैद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त ही शागिर्दनि जी ऐं उम्मीदवारनि जी जेके मेरिट खां महरूम थिया आहिनि, उन्हनि जी हलायल जिदोजहद में पंहिंजी शागिर्द विंग या उनजी मदर विंग जे तरफ़ां बि भरपूर सहकार कयो वेंदो। पुरम एहतिजाजनि में उन्हनि जो भरपूर साथ ॾिनो वेंदो। कराची यूनिवर्सिटीअ में लाॻीतो पोयनि कुझु वक़्त खां वठी झेड़ा पिया हलनि ऐं हिकिड़ी शागिर्द विंग मुसलसल उते सिंधी डिपार्टमेंट ते या सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल माण्हुनि ते हमला करे ज़ख़्मी करे थी। असीं जमात इस्लामी जी क़यादत खे गुज़ारिश कंदासूं त पंहिंजी शागिर्द विंग खे संभाले ऐं हीअ हमला ऐं झेड़नि खां पासीरो रहे त जीअं शागिर्द पंहिंजे अमुन सां पढ़नि ऐं इन्हनि मुदे ख़ारिज शागिर्द झगड़नि मां जान छुटे। असां इन जी मज़म्मत था करियूं त MQM पाकिस्तान या ॿियुनि जमातुनि जिन खे सिंध जे मादरे वतन सिंध ऐं क़ौमी वहदत फेडरेटिंग यूनिट जंहिं पाकिस्तान ठाहियो आहे सिंध, उनखे विरासत जी ॻाल्हि करे 40 साल मनफ़ी सियासत, नफ़रत वारी सियासत खे हथी ॾियण जी कोशिशि खे असीं मज़म्मत कयूं था ऐं खेनि यादि था ॾियारियूं त परायनि हथनि में न खेॾो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं MQM
हमेशह सिंधी उर्दू ॻाल्हाईंदड़नि नफ़रत जी सियासत करे ऐं हिते जहिड़ा कराया आहिनि उन करे इन खां परे रहो त मुल्क न सिर्फ़ु सिंध में अमन थिए बहितरी थिए ख़ुशहाली अचे ऐं असांजो दारुल हुकूमत हुजे या असांजा ॿिया शहर या ॻोठ हुजनि त उन्हनि जी तरक़ी करे सघूं ऐं गॾिजी मोहबत सां रहूं। पाणीअ जो मामिलो इंतिहाई ॻणतीअ जोगी सूरत हाल थी वई आहे, छो त हिन वक़्त ते असेंबली सिंध असेंबली में बजट मां ऐं इमदाद जी सूरत में बजट मां सरप्लस जी शिकिल में ऐं इमदाद जी शिकिल में वफ़ाक़ खे पैसा ॾिना। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर जे ज़िले कोटली में ख़मीस ॾींहुं ताज़ो पाबंदी पियल ज्वाइंट अवामी एक्शन कमेटीअ जे एहतजाज दौरान छिकताण पैदा थी। पुलिस एहतजाज कंदड़नि खे मुंतशिर करण लाइ आंसू गैस ऐं लठबाज़ी जो इस्तेमालु कयो। कोटली में मुक़ररु सीनियर सुप्रीडेंट ऑफ पुलिस आदिल अहमद एहतजाज जी तस्दीक़ कंदे चयो त सोशल मीडिया ते पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में सख़्त झेड़नि जूं ख़बरूं दुरुस्त न आहिनि, जॾहिं त हिकु ॿिए पुलिस ऑफिसर नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त शहर में हिकु निंढो जुलूस निकितो हो जंहिंखे मुंतशिर कयो वियो। ॿिए पासे मक़ामी शहरियुनि तस्दीक़ कई त पुलिस एहतजाज कंदड़नि खे हटाइण लाइ ताक़त इस्तेमालु कई, जॾहिं त वॾे पैमाने ते एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में फीसनि में वॾी वाध ख़िलाफ़ शागिर्दनि वाइस चांसलर सेक्रेटरीट आॾो एहतजाजी धरणो हयो। शागिर्दनि यूनिवर्सिटीअ जे हॉस्टल गेट खां एहतजाजी रैली कढी जेका वाइस चांसलर सेक्रेटरीट ताईं पहुती। मुज़ाहिरीन पंहिंजे मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई, जॾहिं त एहतजाज में शागिर्दियाणियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्द अॻुवाणनि चयो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया फीसनि में ग़ैर मामूली ऐं नाक़ाबिल बर्दाश्त वाध कई आहे, जॾहिं त हॉस्टलनि में बुनियादी सहूलियतुनि जी सख़्त खोट आहे। संदन चवणु हो त हॉस्टलनि में डिघी लोड शेडिंग जे करे शागिर्द सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ शागिर्दनि इल्ज़ाम हयो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मसइलनि जे हल बदिरां पुलिस घुराए शागिर्दनि खे धमकाइण ऐं संदन आवाज़ दॿाइण जी कोशिश करे रही आहे। शागिर्द अॻुवाणनि वधीक चयो त सिंध ज़रई यूनिवर्सिटी जा लॻभॻि 90% शागिर्द ग़रीब हारियुनि जो औलाद आहिनि, जेके वधायल फ़ीस अदा करण जी सघ बि नथा रखनि, तंहिं करे फ़ीसनि में कयल वाध खे फ़ौरी तौर ते वापसि वरितो वञे। सिंध में धारियुनि जी निकाली लाइ STP पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद, सखर, कोटड़ी, नवाबशाह, नौशरो फिरोज़, दादू, लाड़काणे, कंबर ऐं ॿियनि शहरनि में STP अॻुवाणनि पारां रैलियूं कढियूं वियूं, जॾहिं त धरणनि सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड रस्ता बंदि कया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सिंध मां अफ़गानियुनि ऐं ॿियनि ग़ैर क़ानूनी रहंदड़ धारियुनि खे निकाली लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खंया वञनि। थरकोल रॉयल्टी बाबति थरकोल मुतासिरीन ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि 12 नुकाती ॻरियल करारदाद मंज़ूरु कंदे थर जे अवाम जी भलाई ऐं तरक़ियाती मनसूबनि लाइ मुनसिफ़ाणो हिसो ऐं क़ानून साज़ी करण जो मुतालबो कयो आहे। प्रेस क्लब इस्लाम कोट जे हाल में थरकोल जे मुतासिर ॻोठाणनि ऐं सिविल सोसाइटी, नौजवाननि, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻुवाणनि जी गॾियल मुशावरती वेहक थी, जंहिंमें थरकोल रॉयल्टी बाबति 12 नुकाती ॻरियल करारदाद मंज़ूरु कई वई। थर सिटीज़न फोरम जे चेयरमैन उभायो जुनेजो, एजाज़ बजीर, नाशाद रहमली, आज़ाद असद हिंगवर, नवाज़ मेहरान पोटो, साजन चारो, उज़मा ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त थर मां निकिरंदड़ कोयले ते हासिलु थींदड़ रॉयल्टी में थर पार्कर जे अवाम जो क़ानूनी ऐं इख़लाक़ी हक़ तस्लीम कंदे वाज़िह क़ानून साज़ी कई वञे। करारदाद में थरकोल रॉयल्टी फंड क़ाइमु करणु, रॉयल्टी जी आमदनी में घटि 50% हिसो थर पार्कर जी तरक़ी लाइ मुख़्तस करणु, रॉयल्टी जी वसूली ऐं ख़र्चनि बाबति हर साल वाइट पेपर जारी करण ऐं आज़ादु ऑडिट कराइण ते ज़ोर ॾिनो वियो। करारदाद मूजिबि रॉयल्टी फंड जे बोर्ड में मुतासिर ॻोठनि, औरतुनि, नौजवाननि, सिविल सोसाइटी, मक़ामी चूंडियल नुमाइंदनि ऐं माहिरनि खे नुमाइंदगी ॾियणु
जदीद अस्पतालूं साफ़ पाणी जा मनसूबा माहौलियाती बहाली वणकारी आलूदगी जे ख़ात्मे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़नी तरबियत आला उहिदनि ते नुमाइंदगी तालीम स्कॉलरशिप टेक्निकल इदारनि यूनिवर्सिटी कैंपस ऐं नौजवाननि जे महारतुनि जी तरक़ी लाइ फंड मुख़्तस करण जा मुतालबा पिणु कया विया। हुननि मुतालबो कयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई सरकार थरकोल मां मिलंदड़ रॉयल्टी थर ते ख़र्च करण सां गॾु थरी मारवड़नि खे बुनियादी हक़ फ़राहम करे ॿी सूरत में गॾियल लाहे अमल सां तहरीक शुरू कई वेंदी। लाड़काणे में IBA टेस्ट पास 40+ PST ऐं GST वेटिंग उम्मीदवारनि तरफ़ां शुरू कयल एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में काल्ह 6 ॾींहं बि जनाह बाग में एहतिजाजी कैंप ते एहतिजाज जारी रखियो वियो। नटण उस में मुज़ाहिरे दौरान हिकु उम्मीदवार अहमद अली चन्ना बेहोश थी वियो, जंहिंखे पाणी पीआरे होश में आंदो वियो। उन मौक़े ते फ़ाइज़ा सुमरो, मरियम अब्बासी ऐं ॿियनि चयो त असां मेरिट ते टेस्ट पास करण बावजूदि डिघे अरसे खां नौकरियुनि जा आर्डर मिलण जा मुंतज़र आहियूं। ताज़ो सिंध असेंबली तरफ़ां 40+ PST ऐं GST वेटिंग उम्मीदवारनि जे मसइले जे हल लाइ स्पेशल कमेटी जोड़ी वई आहे। जॉइंट एक्शन कमेटी सिंध पारां स्पेशल कमेटी जे मेंबरनि खे अपील कई वई त हू हिन अहम मसइले जो जल्द खां जल्द संजीदगी सां जाइज़ो वठनि ऐं असांखे आफ़र आर्डर ॾिना वञनि। प्रिया कुमारी अञा ताईं बाज़ियाब थी न आहे सघे, जॾहिं त प्रिया कुमारी एक्शन कमेटी पारां वज़ीरला हाउस ताईं मार्च जो ऐलान कयो वियो आहे। प्रिया एक्शन कमेटीअ जी अॻुवाण सोहणी पारस पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में चयो आहे त आचर ॾींहुं वज़ीरला हाउस अॻियां एहतिजाज कयो वेंदो, जॾहिं त हुन सियासी समाजी अॻुवाणनि ऐं शहरियुनि खे वॾे अंग में शिरकत जी अपील कई आहे। सोहणी पारस चयो आहे त हक़ मौजूद मां सोहणी पारस ऐं हूअं त मां बेसिकली सहाफ़ी आहियां, पर हिकिड़ी माउ खे जॾहिं ख़बर पए थी त अलाए केतिरी वेधन बछड़नि सां थिए थी, अगवा थियनि था, त पोइ उहा माउ हर तहरीक में अॻु भरी हूंदी आहे। सो हाणे सोहणी पारस 28 ॿारनि जी माउ बि आहे जेके अगवा आहिनि, जेका तहरीक प्रिया जे नाले खां असां शुरू कई। इन तहरीक खे अॻिते खणी वञी रहिया आहियूं। आचर ते तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदसि त जिन जिन घरनि में ॿारड़ा आहिनि उन्हनि ॿारनि ॾे हिकिड़ी पहिरें निहार विझिजो ऐं पोइ असां 5 वॻे जो टाइम रखियोसीं प्रेस क्लब कराची जे अॻियां, जेको हाणे 3 वॻे आहे। मंझंदि जो 3 वॻे तव्हां जॾहिं सभु गॾु थींदो, सॼी सिंध गॾु थींदी, बछड़नि ॿारनि सूधो, तंहिंखां पोइ पाण मार्च करे वकील भाइर बि असां सां गॾु हूंदा ऐं ॿिया जेके सुञाण धुरियूं आहिनि से बि गॾु हूंदियूं, शागिर्द बि असां सां गॾु हूंदा, जेके बि तहरीकूं आहिनि जिन जूं बि हलनि पियूं, जिन जा बि मसइला आहिनि उहे सभु असां सां गॾु हूंदा, छो त ॿार हर घर में आहे, उहो केर बि हुजे। पाण गॾु थी मार्च जे रूप में CM हाउस वेंदासीं ऐं उते असां पंहिंजूं कुझु डिमांड्स आहिनि ॿारड़नि अगवा थियल ॿारड़नि जे हवाले सां, उहे उते वञी असां जमा कराईंदासीं, जंहिंमें तव्हां सभिनी जो साथ असांखे घुर्बल आहे। मूंखे उमेदु आहे त पंहिंजे पंहिंजे ॿार ते जॾहिं तव्हांजी नज़र वेंदी त हर उन माउ जी पीड़ा तव्हां ज़रूरु महसूसु करे सघंदो जंहिंजे घर में उनजो ॿारु कोन्हे, जंहिंजा टहक उहा माउ नथी ॿुधे, या जंहिंजे खाधे लाइ उहा माउ ओसर में आहे, इंतज़ार में आहे त मुंहिंजो ॿारु उसरण वारो हुयो जंहिंखे निपूड़ण जी अगवा करण जी कोशिशि कई वई या अगवा कयो वियो। असां हर माउ खे चवंदासीं, हर पीउ खे चवंदासीं, हर भाउ खे चवंदासीं, हर पुट खे चवंदासीं, अचो ॿांह ॿेली थियो त कराची प्रेस क्लब खां 3 वॻे पाण मार्च जे सूरत में CM हाउस हलूं ऐं पंहिंजूं जेके डिमांड्स आहियूं, डिमांड्स के वॾियूं कोन्हनि के पंहिंजे ॿारड़नि जे हवाले सां आहिनि। ऐं चाइल्ड ट्रैफिकिंग जेको हसास मामिलो आहे उनखे असां रोके नथा सघूं, छो त आलमी सतह ताईं आहे, पर घटि में घटि शटअप कॉल ॾेई सघूं था त कुझु माण्हू आहिनि जेके इन ते ॻाल्हाईंदा। इंतज़ारु हूंदो आचर जे ॾींहुं 2 तारीख़ ते इंतज़ारु हूंदो, तव्हां सभु असां गॾु हूंदो ऐं इहे डिमांड्स पाण गॾिजी रखंदासीं CM हाउस ते 3 वॻे, विसारजो न। ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।